हेलो जुनेद, क्या हाल आहे? तेरा रियाल हाल भला काथे घुम लॻो पियो आहीं? सलाम दुआई न आहे? असां संगत सां गॾु हे सुख ममल घुमण आया आहियूं। तूं रियाल हाल कॾहिं थो अचें सऊदीअ? तोखे ॾाढो यादि था कयूं यार। अरे न बाबा, मां हिते पाकिस्तान में वॾो ख़ुशि आहियां। पाकिस्तान में ख़ुशि? वॾी ॻाल्हि आहे। लॻे थो ॾींहुं लॻो अथई जो विफले थो। अरे चरिया छो विफलंदुसि? पाकिस्तान हेठि असांजो वतन आहे ऐं हिते त हर शइ मौजूदु आहे, हर गंज आहे। हा वाकई यार, तॾहिं असां हिते ख्वार लॻा पिया आहियूं। कहिड़ी ज़िंदगी आहे असां परदेस जी बि यार। अरे गुलण ॻाल्हि त ॿुध न, महिनत मज़दूरी करण वारे जे लाइ हिते बि घणो कुझु आहे ऐं हर कमु त मौजूदु आहे बाबा। मूंखे छा आहे, मोट गॾु पिया थी न बाबा, तॾहिं तो डाला काणे। शुक्र आहे अलाह जो, महिनत करे 2-3 रियाल कमायासीं ऐं उहे अदाले मोकिले छॾियमि, जंहिंमां घर घाट बि ठारायोसीं ऐं अदा 2-3 जिरे बनी जा बि वठी छॾिया। हाणे त मां इहो सोचियो आहे जो रोकड़ भरे नौकिरी वठंदो आहियां। बाबा नौकिरी वठी ॾाढो सुख जो साह खणंदो ऐं शादी करे बसि सुकून आहे पंहिंजी ज़िंदगी गुज़ारणी। अरे शुक्र कर, शुक्र तूं वारे भाउ सां बचाया अथई। बाक़ी असां वारा बाबू वारो हक़ ख़र्च उहो पैसा मोकिल पैसा वण में था खपनि। वो चरिया ॻाल्हि ॿुध न, जेकॾहिं तोखे हेॾे न आहे अचिणो न त हेॾे भले कंहिं इंडोनेशियन सां शादी करे बसि वेही रह। न यार, फ़ाइदे ने इहे इंडोनेशिया वारियूं छॾण में देरी नथियूं कनि। इन्हनि खे सिर्फ़ु टाइम पास खपे, सम्झाई? असां वरी पाकिस्तानी कहिड़ा मस्जिद जी मिटी आहियूं बाबा। चङो जुनेद, ठीकु आहे, पोइ कचहरी कंदासीं। हाणे थोरो संग सां टाइम ॾियूं, पोइ वरी तोसां ॻाल्हाईंदासीं। मोकिलणी न आहे, माशाअल्लाह। अरे ठीकु आहे, ठीकु आहे, चङो हाणे मां बंदि थो कयां, ख़ुदा हाफ़िज़, वरी कचहरी कंदासीं। अदा ॾिसे थो माण्हुनि जा कम। वरी छा थियो? वारो दोस्त हाणे इहो गुलण 7 साल थी विया अथसि, सऊदी वञी रहियो आहे, पर हिन महिल ताईं कुझु ठाहे न सघियो आहे। सॼी मथे जा वार छा थी वियसि त बि कंहिं कम जो न थियो। अरे यार जुनेद, माण्हुनि खे न वक़्त जो क़दुरु आहे, न पैसे जो क़दुरु आहे, न पंहिंजी उमिरि जो। सही ॻाल्हि आहे। इहो न जेको गुलण आहे, सॼी उमिरि पंहिंजी अयाशियुनि में गुज़ारे छॾियईं, कंहिं कम जो न थियो। अरे यार, इहे माण्हू बेवकूफ़ अथई। पोयां बि सफ़ा घटि ई नथसि, जेके पैसा उमाणे थो इहे सफ़ा उॾारे था छॾीसि, वीचारे जे लाइ रुपयो बि कोन बचाए थो। हिकिड़ो भाउ जेको अथसि रुॻो शर्तुनि में पूरो लॻो पियो आहे, ऐं वरी जेको इहो ॿियो भाउ अथसि इहो त बाबा आशिक़ पुटु लॻो पियो आहे, रुॻो बसि आशिक़ी में पैसा उॾाईंदो थो वधे। वीचारे खे बसि रोले छॾियऊं हुनखे। अरे यार बसि करे वे, माण्हू रुॻो रज़ सां न लॻा पिया अथई। अदा पोइ बि शुक्र आहे असां पंहिंजी महिनत कई ऐं महिनत करे थोरो घणो शुक्र आहे अलाह जो ठाहे वरितो आहे। हा जुनेद, ही वॾी महिनत करे मूं जाइ ठाही आहे ऐं ज़मीन बि वरिती आहे। यकीन कर जुनेद, मां पंहिंजे पेट सां पथर ॿधी पंहिंजे बचनि जे लाइ हीअ मिलिकत ठाही आहे। जुनेद, तूं बि बाबा टाइम सां सऊदी निकिरी वञ। बाबा कुझु पंहिंजे लाइ ठाहे। पंहिंजे लाइ ठाहियां? आख़िर छा मतिलबु अदा? मतलब अरे बाबा घर घाट वग़ैरह, ॿियो वरी छा? पर अदा ही जो घर आहे। अरे बाबा ही घर त मुंहिंजो आहे न। पर अदा पैसा त तोरे मां मोकिलींदो हुयुमि न। अरे बाबा तोखे यादि आहे जॾहिं अम्मा बीमार थी त ही सॼो घर घाट मां गिरवी रखियो हो न बाबा।
ऐं वॾी मुश्किल सां बाबा मां पंहिंजी पघार उन सां कर्ज़ लाथो। पर अदा रोक रक़म बि त हुई न। अरे बाबा जुनेद, तूं सफ़ा को बावलो आ बाबा। हर ॾहे ॾहाड़े कराची वञिणो पियो पवे, 10,000 चक्कर जा पिया लॻनि। अरे बाबा कहिड़ा तो सूर यादि ॾियाराए बाबा, छल न को डॉक्टरनि जे मुंहुं चढ़े। अदा पर बनी? अरे बाबा उहा बि त मां गिरवी रखी हुई न, वॾी मुश्किल सां छॾायूं आहिनि, एडवांस पघारूं वठी। अरे बाबा तो जेके पैसा मोकिलिया उहे पूरा थोरी पिया पवनि तुंहिंजी माउ जे इलाज जे लाइ। मुंहिंजी मां? अदा अदा तूं छा भला अॻु ॼाओ आहीं छा? अरे इहो ॻाल्हाए कीअं थो, सफ़ा का तमीज़ ई कोन्हे का। अञा मां कीअं थो ॻाल्हायां? सभु कुझु त मुंहिंजो खाई वियो आहे, सभु त मुंहिंजो हड़पे वई, अञा बि मूंखे थो चवई? मुंहिंजे घर में मूंखे थो दबाए? मां को चोर आहियां? मां को ठग आहियां? अदा मां ईअं त कोन थो चवां, पर ॿुधाए न, पर छा? तुंहिंजी नौकिरी जे लाइ बि त पैसा मां ई मोकिलिया हुआ न। उन पैसनि मां तुंहिंजे माउ जी मानी कई हुई। 50,000 अञा बि उधार वरितो, जेको हिन महिल तो मां लाहे ई न सघियो आहियां। अदा पर मूंखे कुझु बि न आहे ॿुधणो। अरे अलाह अलाह कर, ॿुॾड़ जहिड़ो करे छॾियो थी मूंखे त। अरे मुंहुं में शक थो करे, मुंहुं में मुंहिंजे घर में अची मुंहिंजो नीमक खाए। अरे तूं त को नीमक हराम आहे। जुनेद कबाल दी नहीं पुट मालिक साईं साईं हेरे पंहिंजी नसीहत जूं पाण वटि रखो। हलो ना हल 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 हली ख़ुदकुशी कर, हल शाबाश शाबाश। यार कहिड़ी बकवास तो करी? इहा मुंहिंजी पसंदीदा बकवास है, समझी? हलो ना हल हल हली ख़ुदकुशी कर, हल पाण खे गोली ॾियणी हल या वरी ईअं कर छुटी सां पंहिंजी रग कर। शाबाश हल हल। डर हितां मर्दूद छो थो वीचारे जो दिमाग़ ख़राब करी। अरे हाणे ज़िंदा रही क़यामत जा तॾा ॾींदो छा? हलो हल चली आ पुट, माण्हू ई धपा थी त हली ख़ुदकुशी करे ॾेखार, हल। छा ख़्याल बिजली में हथ ॾे। या अल्लाह, छा थियो आहे बिजली आंदी? बिजली छो न बंदि कनि? अगरि जेकॾहिं मां करंट ॾे पाण खे मारियां थो, करंट वॾो अज़ाब ॾींदो। हेॾा राणा हेॾा गैस सां साह जल्दी मुझंदो आहे ऐं पोइ डब परवाज़ करे ईंदो आहे। सोली सिंधीअ में माण्हू प्यारा करे ईंदो आहे। अचु राणा अचु, तुंहिंजा जानी मुंहिंजा दिलि पर ख़ुदकुशी कर मुंहिंजी पाण खे तीली ॾे, गैस ॿार सड़। या अल्लाह, तूं हिदायत ॾेस। मुंहिंजा त नसीब ई फिटल आहिनि। अॼु त गैस वारा गैस बि कटिया आहिनि।
तोखे माराइण मुंहिंजा जानी दौलत मां मनसा ईंदासीं ख़ुदकुशी कराइण मुंहिंजा जानी दौलत मां मनसा ईंदासीं दौलत मां मनसा ईंदासीं जिन्ननि शैताननि सां ईंदासीं। हेॾे इहो वाइड़ी मकवान वरी हेॾे होॾे छो थो फिरंदो अथई पाण खे गाॾीअ जे हेठां उछले जान छॾाए। हिन जी ॻाल्हियुनि में न अचिजांइ, ही तोखे हराम जे मोतो मारणु चाहे। न बाबा न, हिन जी ॻाल्हियुनि में न लॻिजांइ। हेॾे तूं थींदो केरु आहे हिनखे हराम ऐं हलाल सम्झाइण वारो? मां हिन खे भलाई जी राह ॾेखारणु आहियां। ऐं हिनखे भलाई था फेराइणो मुंहिंजो हक़ु आहे। हल त हितां। ऐं तूं एॾो सोचे छो थो अकुलिया दुश्मन? अदा मर जान छॾाए जन्नत में 7 हूरा इंतज़ार में वेठियूं थी हिते हाणे 26 ते नालो बि कोन्हे। ख़ुदकुशी हराम आहे जुनैद, जनाज़ो बि पढ़ंदा ई अलाए न। मुझे भाग में का ट्रक या तेज़ रफ्तार वारी कार भी कोन थी गुज़रे। आखिर केतिरो इंतज़ारु कयां? बी अकुल सिख ॼाण हेॾो या हेॾो कार या ट्रक ईंदी। शैतान खां पनाह घुर, कलमो पढ़, सलात पढ़। हल बाबा घर हल, घर हल बाबा घर हल। न हलंदो घर जुनैद राणा, तूं घर न वेंदे सम्झी? ऐं तूं थींदो केरु आहे हिन खे भड़काइण वारो? मां हिन जो ख़ैरु ख़्वाह आहियां। तूं ख़ैरु ख़्वाह न पर हिनखे तूं ख़्वार करणु थो चाहे मिटनि माइटनि में पाड़े में। ओके, मुझे भाग में का ट्रक या तेज़ रफ्तार वारी कार भी कोन थी गुज़रे। आखिर केतिरो इंतज़ारु कयां? जुनैद हे ॾिस रसो चैन रसे जी ख़ूबसूरती त ॾिस। हिन रसे खे वण में ॿधी फाहो खा 2-3 छड़ियूं हणंदे पोइ बसि न साह तो ॾिठो न मां। न जुनैद न, हलो हितां, कुझु रब जी नाराज़गी खां डिॼो। लॻे थो त हिन कननि में आङुरियूं विझणियूं पवंदियूं। मूंखे हिन जे कननि जी न पर हिन जी दिलि जी ज़रूरत आहे। सोचे दिमाग़ ई ख़राबु थी वियो आहे। अड़े हेॾे एॾो सोचे छो थो अदा? हिन रस्सी में पाण खे फासाए मर जान छॾे। कुझु सम्झ में ई कान थो अचे त आख़िर छा करियां? तूं हितां काॾे न वेंदे, हितां वञण लाइ तोखे मुंहिंजे लाश जे मथां गुज़रणो पवंदो। शुक्र अथई मुंहिंजा रब। हल जुनैद, हल बाबा हितां हल। लख जी लानत हुजे भाड़िया कंहिं जाइ जा मुड़ुसु मारण निकितो आहे। अड़े अहिड़ा भाड़िया जो मरनि हा त बाक़ी छा?